कालू असां सभिनी ॻोठ सोचे छॾियो आहे त हींअर असां जीजा जो साथ ॾींदासूं। जीजा खे चओ त ॻोठ वारा तुंहिंजो साथ ॾियण लाइ तयारु आहिनि। जेको ही ज़ुल्म कमाल खान करे पियो न उनजे ख़िलाफ़ असीं आवाज़ उथारींदासीं। मूंखे सिर्फ़ु एतिरो ॿुधायो त जीजा जे लाइ तव्हांजी दिलि में कॾहिं खां हमदर्दी पैदा थी आहे? कमाल खान जा ज़ुल्म ॾिसी ऐं जीजा सां जेका हिन नाइंसाफ़ी कई आहे। तुंहिंजी जीजा खे चओ त असां सभिनि सां गॾु आहियूं ऐं कमाल खान ख़िलाफ़ सख़्तु क़दम खणंदासीं। मूंखे ख़बर आहे तव्हांखे नई वॾे रह सां हमदर्दी हुई ऐं नई वरी जीजा सां। हमदर्दी न हुजे यार, असां तोखे चऊं बि कोन। तव्हांखे हमदर्दी न पर ज़मीन जी लालच आहे जेका रहिस वॾे तव्हांजे नाले कई हुई ऐं कमाल खान हाणे उन ज़मीन ते कब्ज़ो कयो आहे। तव्हांखे ज़मीन उहा ॾिए नथो, उन करे जीजा खे अॻियां करे रहिस जीअं उनखे बि मारणु चाहियो था। तव्हां वॾे में वॾा लालची आहियो, जाहिल आहियो, कंहिंजा बि हमदर्द न आहियो। छोरा हिन भाॻो छा चई वियो? असांखे पाण खे दर ते हली जीजा खां अहवाल वठणा पवंदा। इन लाइ सॼे ॻोठ खे गॾु कयो आहे। पोइ हलो त ॻोठ वारनि सां ॻाल्हायूं त उहे छा था चवनि। हलो जीजा, ॻोठ वारा चवनि था त हू तव्हांजो साथ ॾियण लाइ तयारु आहे। कालू, ॻोठ वारनि में एतिरी हिमत आहे जो हो कमाल खान सां मुंहुं ॾेई सघनि। ॻोठ वारा वॾे रहिस जीअं अव्हांखे बि माराए छॾींदा जीजा। उन्हनि खे पंहिंजी ज़मीन जी लालच आहे, तॾहिं त हू तव्हां सां हमदर्दी ॾेखारण जी कोशिशि कनि पिया। मूंखे ख़बर आहे कालू त हू केॾा जाहिल आहिनि। साईं जी सॼी ज़िंदगी गुज़री वई उन्हनि जाहिलनि खे सम्झाईंदे। साईं खां वधीक त ॿियो उन्हनि जो कोई बि हमदर्द न हो। पोइ उन्हनि साईं लाइ छा कयो जो हाणे मुंहिंजो साथ निभाइण जो वाइदो कनि पिया। मुंहिंजो फ़र्ज़ु हुयो तव्हांखे ॼाण ॾियणु, बाक़ी अव्हांजो फ़ैसिलो अखियुनि ते। अदी ॻोठ वारनि खे थोरो आज़माए ॾिसजे। ही सभु जा सभु मुर्दा आहिनि ऐं मुर्दा क़ौम जे मथां को बि भरोसो नथो करे सघे। जीजा, कमाल खान वॾो ज़ालिम माण्हू आहे। उनजो ख़ौफ़ खां तव्हांजो कोई बि साथ न ॾींदो। हा छोटू, उन्हनि बुज़दिलनि जे आसरे ते मां अहिड़ो को बि क़दम कोन खणंदसि जंहिंसां असां सभिनी खे नुक़सानु थिए। अदी जेकॾहिं तुंहिंजी इजाज़त हुजे त मां ॻोठ वारनि सां मिली ॾिसां। न मुंहिंजा भाउ, अहिड़ो को बि ग़लति क़दम खणण जी मां तोखे इजाज़त न ॾींदसि। जेकॾहिं कमाल खान खे ख़बर पई त तूं उन ख़िलाफ़ु ॻोठ वारनि जा कन भरींदो त हू तोखे माराइण में देरी कोन कंदो। सोप सीरियल ज़हर ज़िंदगी तमाम एपिसोड ॾिसो हाणे HD क्वालिटी में। विजिट कयो असांजो YouTube चैनल सिन TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिन TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।